गड़ियासिन समाजी इताद ऐं मेहरान शॉपकीपर एसोसिएशन के सॾ ते गैस जी हथरादू लोड शेडिंग ऐं बदअमनी के खिलाफ शहरी ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू सरापा एहतजाज बणजी ॾखण नाके खां प्रेस क्लब ताईं आगा बाबर पठान ऐं इमरान पठान जी अॻुवाणी में हिकु रैली कढी वई। रैली प्रेस क्लब गड़ियासिन में पहुंची एहतजाज कंदे समाजी इतिहाद के अॻुवाणनि आगा बाबर पठान, बहादुर सुमरो, आगा फैसल, मेहरान शॉपकीपर एसोसिएशन के सदर इमरान खान पठान, दिलशाद अहमद भट्टी, सईद फयाज शाह ऐं ॿियनि दाइंदे चयो त काफ़ी सालनि खां वठी गड़ियासिन शहर में गैस जो मसलो हली रहियो आहे, जंहिंमें शहर जो गैस ऑफिसर आरिफ पठान रद पचाव जे टाइम ते हथरादू वाल बंदि कराए छॾे थो, जंहिंजे करे रद पचाव जे टाइम ते गैस न हुजण करे काठियुनि ते रद पचाव करे रहिया आहियूं। हुननि चयो त असां काफ़ी भेरा गैस जे आला अमलदारनि खां ऑफिस में मिली दावूं कयूं आहिनि, पर गैस अमलदारनि जे कन ते जूं बि कोन थी चुरे। हुननि स्पीकर सिंध आगा सिराज दुरानी, MNA गौसबख्श खान महर ऐं गैस जे आला क़यादत खां घुर कई त हिकु हफ़्ते अंदरि गैस जो मसइलो हल करे। ॿी सूरत में गड़ियासिन तहलके खां गैस जे बिलनि जो बाइकाट करे गड़ियासिन शहर में शटर बंद हड़ताल करे एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। हुननि वधीक चयो त गड़ियासिन शहर में हिकु महीने अॻु ॿिनि दुकानदारनि जे दुकान मां लखें रुपयनि जी चोरी कई वई हुई, जंहिंमें गड़ियासिन थाणे ते केस दाख़िल कयो आहे, पर गड़ियासिन पुलिस शहरनि सां मिलण लाइ तयारु न आहे। हुननि DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई त चोरी थियल सामान वापसि कराए शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट सिराज अहमद सातो, सिटी न्यूज़, गड़ियासिन।